राधण वासी पुरियत अनवर मल्लाह जो 2022 में ॾिठल घर जे सर्वे न थियण ते राधण प्रेस क्लब आॾो अनोखो एहतजाजी मुज़ाहिरो। अनवर मल्लाह मीडिया आॾो ज़ंजीर ॿधी लालटेन बत्ती हथ में खणी एहतजाज कंदे दाहियो त मेहड़ थरदीप जे इंजीनियर अमीर सूमरो घर सर्वे करण जा मुबैना पैसा घुरिया। हुन मुसलसल एहतजाज जारी रखियो, जंहिंखां पोइ हुन राधण जो फील्ड इंजीनियर अली हसन मक्सी बदिली करे संदसि जाइ ते मुबैना गरी रिश्वत वठी पंहिंजो खातो पुटु ज़ोहेब हिंगोरो मुक़ररु कयो आहे, जेको अवाम सां बदतमीज़ी करे थो। ठहियल DPCअ खे पुराणो करार ॾेई फ़ोटो अपडेट नथो करे, तमामु घरनि जी सर्वे डिलीट करे अवाम खे परेशान करे रहियो आहे। संदसि रवैयो अहिड़ो आहे जो सूबेदार कंहिं जवाबदार सां बि पेशी नाहे ईंदो। हुन DC दादू ऐं SP HFG CO खां घुर कई आहे त संदसि घर सर्वे कराए ईमानदार बाअदब फील्ड इंजीनियर मुक़ररु करे मूंसां अवाम सां इंसाफ़ कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।